वैसा प्राणो खबर सिलसिला जारी खबर शेयर कंदासीं तालका किंगरीअ जे ॿेले खाते पारां सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भंजकड़ी कंदे DFO पारां मुख़्तलिफ़ माण्हुनि में ॿेले जे सरकारी ज़मीननि विराए केलनि ऐं वणनि जो फ़सुलु कराए वरितो आहे। ज़रीन मूजिबि DFO खैरपुर मुख़्तलिफ़ ज़मीनदारनि खां करोड़ों रुपयनि जी मुबीना रिश्वत एज़ो खणी सरकारी ज़मीन ॾेई वई आहे। सुप्रीम कोर्ट खे पाबंदर नोटिस वठण मौसूल माण्हुनि अलमदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी दायरा वधाया वेंदा। ॻोठाणा ऐं ज़मीनदार जो चिता ॾेई छॾियो। अव्हांखे ख़बर शेयर कयूं तालका किंगरे जे ॿेले खाते पारां सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी भंजकड़ी करे छॾी आहे। DFO पारां मुख़्तलिफ़ माण्हुनि में ॿेले जे सरकारी ज़मीननि विराए केलनि ऐं वणनि जो फ़सुलु कराए वरितो आहे। ज़रीन मौजूदु DF खैरपुर मुख़्तलिफ़ ज़मीनदारनि खां करोड़ों रुपया मुबीना रिश्वत खेनि सरकारी ज़मीन ॾिनी वई आहे। सुप्रीम कोर्ट जे पारां नोटिस वठी मौसूद माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।